जग मशहूर साइंसदान एल्बर्ट आइंस्टाइन जो जन्म 14 मार्च 1879 ईस्वीअ में जर्मनी जे शहर उलम में थियो। हीअ यहूदी हो। संदसि पीउ हरमन आइंस्टाइन बिजलीअ जे सामान जो दुकान हलाईंदो हो ऐं माउ पाउलिन हिकु सुघड़ ऐं सियाणी औरत हुई जेका सदाईं पंहिंजे पुट लाइ परेशान रहंदी हुई। उहो ॿारु जेको नंढपिण में ज़हनी तौरु पुठिते पयल हो, अॻिते हली 20हीं सदीअ जो अज़ीम साइंसदान ऐं मशहूर मुफ़क्किर थी उभिरियो। आइंस्टाइन बाबति उहो पिणु चयो वेंदो आहे त दुनिया जो ई जग मशहूर मुफ़क्किर ऐं साइंसदान पंहिंजे नंढपिण में ॾाढो लॼारो ऐं अकेलाई पसंदि हो। खेसि माण्हुनि जी घणी पीउ तोड़े रश खां परे हिकिलो रहणु घणो पसंदि कंदो हो, जिते हू अकेलाईअ सां वेही करे हिन काइनात जी मुंझल सिटनि खे सुलझाइण बाबति गौर ऐं फ़िकिर कंदो हो। संदसि बारे में उहो पिणु मशहूरु आहे त खेसि संदसि उन संजीदगी ऐं ख़ामोशी वारी तबियत हुजण करे मोगो सम्झो वेंदो हो, जंहिंजे करे संदसि वालदेन में हुनजी माउ पाउलिन खे संदसि मुस्तक़बिल जी घणी ॻणती हूंदी हुई ऐं हू संदसि आईंदे लाइ हमेशा फ़िक्रमंद रहंदी हुई। खेसि उहो गुमान पिणु हूंदो हो त संदसि पुटु अॻिते हली करे ज़िंदगीअ सां जहिड़नि जो फ़न सिखी सघंदो अलाए न। बहरहाल वक़्तु उहो साबित करे ॾेखारियो त ख़ामोश माण्हू हालतनि जे वेझे खां जाइज़े वठण जा माहिर हूंदा आहिनि। स्कूल जे ज़माने में उस्ताद खेसि एल्बर्ट चई मुखातिब थींदा हुआ। एल्बर्ट जी डिघी ख़ामोशी ऐं पंहिंजे ख़्याल में हर वक़्तु गुम रहण वारी कैफ़ियत संदसि उस्तादनि जे मिज़ाज में कावड़ खे उभारींदी हुई। जॾहिं बि को उस्ताद खांसि को सवाल कंदो हो त हू बालक उन सवाल ते सोच वीचार करण खां सवाइ तकड़ में उन सवाल जो जवाबु ॾींदो हो ऐं नतीजे में उहो जवाबु ग़लति साबित थींदो हो, जंहिं करे उस्तादनि जी कावड़ हुन तां कॾहिं ख़तमु न थींदी हुई। उस्ताद पिणु हुन खां बेज़ार रहंदा हुआ ऐं खेसि ॾढ दिमाग़ सम्झी तड़का धुमान ॾींदा हुआ। हुन तरफ़ां हर सवाल जे जवाब में ग़लति जवाब जो कारण उहो हूंदो हो त हीउ हमेशा पंहिंजे ख़्याली दुनिया में पंहिंजे ई सोचनि ऐं वीचारनि में मसरूफ़ अमल हूंदो हो, जंहिं सबबु ख़ारिजी तौरु पुछियल कंहिं बि सवाल जो मुतमइन कंदड़ जवाबु न ॾेई सघंदो हो। उस्तादनि जे उन रवैये ऐं हर रोज़ उस्तादनि तरफ़ां तंज़ जा जुमिला ॿुधण सबबु खेसि स्कूल बि जेल जहिड़ो महसूसु थींदो हो। 20हीं सदीअ जो ई अज़ीम साइंसदान ऐं मुफ़क्किर पंहिंजी उमिरि जे उन हिस्से में स्कूल खे जेल सम्झंदो हो ऐं तदरीस तोड़े सिख्या जे मरहलनि खां बेज़ारीअ वारो रवैयो रखंदो हो। संदसि लहजे में हुबकण ऐं आहिस्ते ॻाल्हाइण वारो अंदाज़ बि खेसि ॿियनि जी नज़र में मोगो हुजण वारो तासुरु ॾींदा हुआ। आइंस्टाइन जे बालकपण वारे दौर में संदसि वालदेन तरफ़ां खोड़ दफ़ा हिकिड़े शहर खां ॿिए शहर ताईं हिजरतूं कयूं ऐं उन्हनि हिजरतनि करे आइंस्टाइन खे मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में पढ़ण जो मौक़ो बि मिलियो। संदसि ख़ामोशी खेसि हर जॻह ते टिकणु कोन ॾींदी हुई ऐं पढ़ाई वारे अरसे में खेसि क्लास में वेहण खां वधीक घर में हुजण वारा पहर वधीक लुत्फ़ अंदोज़ महसूसु थींदा हुआ ऐं सोचींदो हो त घर वञणु केॾो न लुभाईंदड़ आहे, जिते हर शइ पुरसुकून आहे। वक़्त सां गॾु संदसि ज़हानत जी हाक पूरी दुनिया में थियण लॻी ऐं अॻिते हली करे खेसि दुनिया जो ज़हीन तरीन इंसान तौरु मञियो वियो। एल्बर्ट आइंस्टाइन फिज़िक्स जी दुनिया में इज़ाफ़ियत जो नज़रियो ॾेई करे ॿियनि साइंसदान लाइ फ़िक्र जूं राहूं हमवार कयूं ऐं साइंस जी दुनिया खे ई तब्दील करे छॾियो। संदसि ज़हानत सबबु खेसि स्विट्ज़रलैंड जे मशहूरु यूनिवर्सिटी ज़ेवर्क में फिज़िक्स जो प्रोफेसर पिणु मुक़ररु कयो वियो। जग मशहूरु थियण खां पहिरियां खेसि रोज़गार जी तलाश में खोड़ सारी महिनत बि करणी पई ऐं उन बेरोज़गारीअ वारे दौर में संदसि मुआशी सूरत हाल बि इंतहाई ख़राबु हुई। दुनिया जो हीउ अज़ीम मुफ़क्किर 1955 ईस्वीअ में 76 सालनि जी ॼमार में वफ़ात करे वियो।